दोस्तों पाण म्याणीअ जे उन अज़ीम जर्नल सिंध जे उन अज़ीम जर्नल शहीद होश मोहम्मद उर्फ़ होशू शीदीअ जी मज़ार आॾो बीठा आहियूं। हैदराबाद खां टंडो ॼाम जे रस्ते ते रेलवे फाटक खां लॻभॻि 1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते ही म्याणीअ जो मैदान, म्याणीअ जो क़ब्रिस्तान, शहीद होश मोहम्मद शीदी जी मज़ार, ही सिंध जो उहो अज़ीम जर्नल सपूत जंहिंजे लाइ हिकिड़ो नारो मशहूरु थियो त मरवेसूं सिंध न ॾेसूं। हिन जे लाइ तफ़सीली डॉक्यूमेंट्री अंदाज़ में अचो त वधीक ॿुधूं। दोस्तों अज तव्हांखे आज़ाद सिंध वतन जे अज़ीम जर्नल शहीद होश मोहम्मद शीदी उर्फ़ होशू शीदीअ मुतालिक़ अहवाल ॾींदासीं। ही जर्नल होश मोहम्मद कंबराणी पंहिंजे पीउ वांगुरु सिंध जे टालपर हुक्मरान मीर फ़तेह अली ख़ान जी हवेली जो मुलाज़िम हो। होश मोहम्मद 1801 धारे पैदा थियो। मीर फ़तेह अली ख़ान जो पुटु मीर सोबदार संदसि दोस्त हो। होशू हुन जो हर वक़्तु साथ ॾींदो हो, पर जॾहिं अंग्रेज़नि मीर सोबदार सां मिली सिंध ते हमले लाइ सोचियो त होशूअ खे उहा ॻाल्हि न वणी। हुन मीर सोबदार खे घणो सम्झायो त अंग्रेज़ सिंध जा दुश्मन आहिनि, उन्हनि जी साज़िश में न अचे, पर हू न मुड़ियो। 17 फरवरी 1843 धारे म्याणीअ जे मैदान ते जंग लॻी त अंग्रेज़नि मीर सोबदार ख़ान जे ज़रिए हैदराबाद जे मीरनि खे पेश पवण लाइ पेशकश कई। होशू उन वक़्तु बि मीर सोबदार जी सख़्तु मुखालफ़त कंदे ख़ैसि चयो त मीर पंहिंजनि खे माराए सरदारी बचाइण देस सां गद्दारी आहे, अवाम जो साथ ॾिए ऐं सूरमनि वांगुरु विढ़े। उन ते मीर सोबदार मथसि कावड़ ॾेखारी ऐं ख़ैसि चयो त अखियुनि अॻियां टरी वञे। अंग्रेज़नि हिक हिक मीर खे पकिड़े संदनि मिल्कियतुनि ते कब्ज़ा कंदा विया ऐं नेठि 21 फरवरी 1843 ते अंग्रेज़नि जी फ़ौज हैदराबाद जे क़िले में दाख़िल थी मीरनि जे ख़ज़ाने ते कब्ज़ो कयो ऐं मीर महमूद ऐं मीर सोबदार खे पिणु ज़बरदस्ती क़िले मां कढी कैदी बनायो। होशू शीदी दुॿीअ वारी जंग में 100 साथियुनि सां पोयनि पसान ताईं विढ़ंदो रहियो ऐं तारीख़ी नारो हंयो त मरवेसूं सिंध न ॾेसूं। सिंध जो ही सूरमो 24 मार्च 1843 धारे शहीद थी तारीख़ जे वर्कनि में हमेशा अमर थी वियो।